सवाल खान सब खां पहिरीं इहा सलाह असीं अव्हां खां पुछंदासीं त चङो कंहिंखे करणु घुरिजे। हाशिम इहा जेका पग जी ॻाल्हि आहे न, इहा डूंगर खान वारनि खे विरासत में मिलियल आहे। ऐं मां बि इहो चाहींदुसि त इहा पग असां दिलावर खान जे सिर ते रखूं। उहो ई न क़ाबिल आहे ऐं किरदार जो बहितर आहे। मां सम्झां थो त इहो वज़न उहो खणी वेंदो। अकबर खान, असांजे ख़ानदान जो उसूल रहियो आहे त असां कंहिं बि ज़ालिम जे साम्हूं झुकण पसंदि न आहियूं कंदा। पोइ तूं इहो अंदाज़ो कीअं थो हणी त मां तो साम्हूं झुकी तोखां पंहिंजी ज़िंदगी जी ख़ैरात घुरंदसि? पोइ त तोखे हिते अचण ई न घुरिजे आहे चाकर खान। ऐं असांजे ख़ानदान जो बि हिकिड़ो उसूल आहे त जेसीं ताईं असां पंहिंजे दुश्मन खे पंहिंजे पेरनि ते झुकाईंदा न आहियूं तेसि ताईं हुनखे छॾींदा न आहियूं। तेसि ताईं तूं क़ैद में हूंदे, जेसि ताईं तूं मुंहिंजे पेरनि ते झुकी मूंखां पंहिंजी ज़िंदगीअ जी माफ़ी न वठंदे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।